नाज़रीन, सिंध जी सकाफ़त जी अञाण अजरक जो हुनर सकाफ़त खाते जी बेध्यानी सबब ज़वाल जो शिकार थी वियो आहे, जंहिं करे अजरक जा कारीगर ऐं पोरे ते बेरोज़गारी सबब फाका कशी ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सिंध जी सकाफ़त मञी वेंदड़ अजरक जो हुनर सकाफ़त खाते जी बेध्यानी सबब ज़वाल जो शिकार थी वियो आहे। सन में 1985 खां थींदड़ अजरक जो कमु सहूलियतूं न हुजण ऐं सकाफ़त खाते पारां सार न लहण सबब ठप थींदो पियो वञे। सन जे 6 अजरक कारखाननि जी सिंध सकाफ़त खाते पारां मालिकी न करण सबब 5 कारखाना बंदि थी विया आहिनि, जंहिंजे करे 50 खां वधीक अजरक जा कारीगर ऐं मज़दूर बेरोज़गारी सबब सख़्त परेशान आहिनि। सननि घरनि में फाका कशी वारी सूरताल पैदा थी वई आहे। सन में हिकु अजरक जो कारखानो हली रहियो आहे, जंहिंजा कारीगर बि कमु मिलण जे ओसीड़े में आहिनि। सिंध जी सुखड़ी सां मनसूब थियल अजरक 50 सालनि सां 10 मरहलनि मां गुज़री तयारु थिए थी। अजरक में कट, रंग, नीर, खड़, फिटकी, सोढाणी, दाणा खोर जो मिक्स मसालो ठाहे तयारु कई वञे थी, जॾहिं त अजरक जे आख़िरी मरहले में इस्तेमालु थींदड़ रंग जो फ़ी किलो 4600, जॾहिं त नीर 4000 रुपया फ़ी किलो मिले थो। हिकु अजरक ते 1800 रुपया ख़र्च थिए थो। पर हिन में का बि मज़दूरी या उजरत न आहे, जंहिंजे करे मज़दूर तबिको फाका कशीअ ते मजबूर आहे, जंहिंजी को बि पूरा नथो थिए। 24 कलाक कमु थो करे, पोइ बि कोन थो थिए, वक़्तु रोटी सुकून सां नथो खाई सघे। उन जे लाइ सकाफ़त खाते बि हिन अजरक जे लाइ कुझु न कयो। असुलु अजरक ते केॾी महिनत आहे जेका 16 मरहलनि मां निकिरी तयारु थिए थी, ऐं एॾी महिनत खां पोइ बि हिन ज़रे जो कीअं ध्यानु न ॾिनो वियो आहे। उन जे लाइ असांजी अपील आहे त असांजी सकाफ़त खाते खे त असांजे लाइ कुझु को कयो वञे, जो कुझु को ग़रीब खे गुज़र सुठो थिए। असांजा अबे ॾाॾे खां वठी हलंदो अचे थो। असीं 8 सालनि खां वठी 30 साल उमिरि जी थी आहे। ही मसाला हींअर 2000 रुपया किलो जेको मिलंदो हो, हींअर हिन वक़्तु 6000 रुपया किलो थो मिले। अजरक थिए थी महीने में तयारु, अजरक थिए थी। सकाफ़ती खातो कंहिं बि ध्यानु कोन ॾिनो आहे, ऐं न ई को मज़दूरी एतिरी थी हिन मां छुटे। 200-250 रुपया मज़दूरी थी मिले असांखे, जेको गुज़र असीं कोन था करे सघूं। कंहिं बि तवजो कोन ॾिनो आहे माना सकाफ़ती खाते थी वई गुज़रे। ऐं असां जेको तो सकाफ़त खाते जो सरकार न आहे, उन ते परेशान आहियूं। असांजो मुतालबो असांखे कुझु मज़दूरी ॾिनी वञे या कुझु सरकार कयो वञे, जेतिरे असां महिनत करियो ओतिरो असांखे उजरो कोन थो मिले। अबे ॾाॾे कमु कंदड़ अचूं, हेसि ताईं 6 कारखाना अजरक जा हुआ, 5 कारखाना बंदि थी चुका आहिनि। हिकिड़ी कारखानो आहे जेको अजरक जो हले पियो, उन ते मज़दूर आहिनि 5-6 कारीगर कमु पिया कनि। हिते 50 कारीगर कमु कंदा, उते हिन वक़्तु 5-6 कारीगर कमु कनि पिया। तव्हां अजरक कारखाने ते कमु कंदड़ कारीगरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो उहो मुतालबो आहे त अजरक जे हुनर ते ध्यानु ॾेई सिंध जी सकाफ़त खे बचायो वञे। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़, सन।